नौशर फिरोज़ मामा के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ कंडियारो पुलिस जी शर्मनाक हरकत। कंडियारो छंडण शाख भरिसां दुबई होटल वटि नंढड़े ॿार जवाद कलेरीअ खे रक्श जी चोरी करण जे कूड़े केस में पुलिस जी ओगाड़ेदार फिदाल मारूफ फिदू गांगरो ऐं एएसआई ज़ाहिद सियाल तरफ़ां सरेआम तशद्दुद करे पुलिस मोबाइल में खंबे थाने में बंद कियो वियो, जिते पिणु खेसि बेरहमाने तशद्दुद जो निशानो बणायो वियो आहे, जंहिंखां पोइ सियासी समाजी धुरनि जे दॿा ते केतिरनि ई कलाकनि खां पोइ आज़ाद कयो वियो। सियासी समाजी धुरनि पारां आईजी सिंध ऐं एसएसपी नौशर फिरोज़ खां मुतालबो कयो वियो त कंडियारो थाने जे शुरवाग अमलदार ज़ाहिद सियाल ऐं एसएचओ कंडियारो जे प्राइवेट ओगाड़ीदार फिदू गांगरो के खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे मासूम बालक एहसान कलेरीअ सां इंसाफ़ कियो वञे, ॿी सूरत में सख़्तो एहतजाज कयो वेंदो। बाबा तव्हांजो नालो छा आहे? जवाद। छा पिया कयो बाबा? असां गाड़ी ले रांद पिया खेॾूं, गाड़ी ले खॾे में आयो, पुलिस आई, हुनने स्वेटर खे खणी हलियो। वो तो नंढो आहे वॾो? नंढो आहे। नालो छा आहे हुनजो? कालू। हाँ कालू। कालू, ठीक है। गाड़ी केड़ी बाबा? गाड़ी खटिया रस्को। ठीक है। छा नालो बाबा तव्हांजो? एहसान। छा थियो, छा मसलो आहे बाबा? असां रांद पिया खेॾूं, रस्को लही वियो, असां चढ़ियो पर असां खणी चपाटियूं हयूं। कंहिं तोखे चपाटूं हुयूं? पुलिस वारे। ॿियो थाणे ते तव्हां विड़िया? हाँ। घणा कलाक विया आहिनि? 3-4 कलाक। किथे? अंदर कंडियारे थाणे में? कंडियारे थाने में। ठीक है बाबा।